नाज़रीन, मोरो मां ख़बर शामिल कंदासीं जानी जुमानी जी त मोरो शहर के कारोबारी शख्सियत एडवोकेट महबूब अली ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त मोरो पुलिस गैर कानूनी मुंहिंजे सौट मीर शाहनवाज़ ज़रदारी के रात के वक्त मोरो मेन रोड ता होटल मां मोरो पुलिस गिरफ़्तार करे कन्यारो पुलिस हवाले करे चर्च जो कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे, जेको हिकु गैर कानूनी अमल आहे जंहिंजी मज़म्मत कजे थी। गिरफ़्तार मोरो शहर में कयो वियो आहे ऐं केस वरी ॿिए शहर कंडियारो में दाख़िल कयो वियो आहे, जेको कुछ केस में ॼाणायो वियो आहे इहो सिधी रीत कूड़ ते ॿधल आहे। असां वटि CCTV फुटेज सबूत तौर मौजूद आहिनि, जंहिंमें साफ़ ज़ाहिर आहे त मीर शाहनवाज़ ज़रदारी के मोरो पुलिस SHO मोरो इम्तियाज़ खुहावड़े SI असद चांडियो पुलिस एहलकार अयाज़ भुट्टो ऐं ॿिया बग़ैर कंहिं वारंट क्रिमिनल केस जे गिरफ़्तार करे वञी रहिया आहिनि। हुन तक जे चूंडियल MPA मौजूदा घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP नौशेरो फ़िरोज़ समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा मामले जो नोटिस वठी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे, ॿी सूरत में आला अदालतुनि जो दरवाज़ो खड़कायो वेंदो।